अस्सलामुअलैकुम दोस्तों। वाह। असां जेको सो अॼु रईस कंबर खान वटि मौजूदु आहियूं ऐं जेको सो असां पुराणियुनि ॻाल्हियुनि जे बाबति हिन खां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पुछंदासीं त छा पुराणे दौर में हींअर मोबाइल जी दौर आहे ऐं अॻे दौर में विचोले दौर में जेको सो ख़त पट शाइरी हिसाब सां हूंदो हो सिस्टम में, ऐं ॿारड़ी जे हिसाब में छा हूंदो त कहिड़े रवैये सां कहिड़े नमूने सां ॻाल्हायो या न्यापो ॾेई वेंदो हो माण्हू कंहिंखे, तो छा कहिड़ो तरीक़ो कहिड़ो रवैयो हो? जी हाँ साईं, असल में ॻाल्हि हीअ आहे, जेकॾहिं का अहिड़ो कमु हूंदो, तमामु तकिड़ो कमु हूंदो त पोइ छा कंदा हुआ, कंहिं माण्हूअ खे मोकिलींदा हुआ, उन खे निशानियूं ॾेई मोकिलींदा हुआ, हीअ तेल, हीअ मेट ऐं तोखे मथे में हुजनि त तूं जल्दी पहुची वञ, ऐं हिन कम जे लाइ असांखे तमामु बिल्कुलु ज़रूरत आहे। हिननि घणनि मसइलनि में असां फासी वियासीं, असांखे कई दुश्मननि असांखे साड़े छॾियो आहे। जी हाँ, उन में त तेल ही जेको मेट आहे, हाँ जी हाँ हाँ, हिन मेट जो मक़सदु छा हूंदो आहे? मेट जो मक़सदु इहो ई हूंदो आहे त जल्दी में जल्दी तोखे मथे में मेट लॻल हुजे त उन जे धोअण जे बावजूदि देरि थींदो, उनखे धोई लाह न, यकदमि असां वटि पहुची वञ, घड़ीअ में पहुची वञ फौरन। तेल मेट तोखे मथे में लॻल हुजे, उन्हनि जो लाहण जी तोखे का बि ज़रूरत न आहे, यकदमि पहुची वञ फटाफट, इन लाइ हूंदो आहे। ही काठी जेको आहे, काठी इन जे लाइ आहे त का मोह ॾे, वण खे चवंदा आहिनि कामोह, कामोह जी काठी आहे। हिकिड़े वण खे कामू चवंदा आहिनि, सिंधीअ में कामू चवंदा आहिनि त कामोह चवंदा आहिनि। पोइ पंहिंजे ॿाहिरोचीअ में या कंहिं बि सिंधीअ में इहो ई चवंदा आहिनि, जल्दी पहुची वञ, का मोह ॾेई वञ बाबा, ही मसइलो ख़राबु थींदो थो वञे, इन जे लाइ चवंदा हुआ त का मोह ॾेई वञ। ही जेको आहे ही हिकिड़ो अंगार आहे, हा, ऐं हिन जो मक़सदु छा हूंदो हो? इन जो मक़सदु इहो ई आहे त बाबा ही जेका आहे, ॾिस अंगार सड़ियल आहे न, को मसइलो अहिड़ो हूंदो आहे, का नुक़सानु थी पवंदो आहे, कंहिं बि मसइले जे लाइ तकिड़ो अचिणो इंसान खे पए थो, तकिड़ो मदद वठिणो पए थो, तकिड़ो पाण संगत खे सॾु कजे थो, उन जे लाइ आहे इहो त हिन जे लाइ असां जेको सो सड़ी वियासीं, ख़ाक थी वियासीं, हीउ मसइलो असांजो हल नथो थिए, असांजो ज़रूरी शइ जेका आहे, छो असांखे नथो मिले, उहा ज़रूरी शइ जेका आहे उहा लाज़मी वठिणो आहे, जंहिंखां सवाइ इंसान जो टाइम वक़्तु गुज़रे कोन थो, उन जे लाइ हीअ निशानी आहे त असां हिन जे लाइ सॼो वेठा आहियूं। हीअ असांजो मसइलो हल थिए छाजे लाइ कोन थो, का गैरत जो मसइलो आहे, इन में को बि मसइलो, का मर्दानगी मसइलो अचे थो, का गुरबत जो तकलीफ़ी मसइलो अचे थो, उन जे लाइ इहो अॻिले खे पोइ निशानी ॾेई मोकिलिजे थो त बाबा ही असां हिन कम जे लाइ सड़ियो वेठा आहियूं, जल्दी में जल्दी, हूअं न सम्झे त असां हिन अंगर खे ॾिस त असां ईअं सड़ियो वेठा आहियूं, निशाननि तौरु असां हुनखे ईअं सम्झाईंदा हुआसीं। हा, एतिरे में सम्झी वेंदा हुआ, बिल्कुलु एतिरे में। हा, कंहिं ॻंढ में ॿधी, कंहिं माण्हूअ सां ॾियारे मोकिलींदा हुआसीं, पैदल पहिरें पंध हूंदा या वट हूंदा या घोड़नि ते माण्हू ईंदा हुआ या पंधु कंदा हुआ, उठनि जा सुवारियूं हूंदा हुआ ऐं घोड़नि जा सुवारियूं हूंदा हुआ, गाॾियूं कोन हुयूं, पैदल पंध हूंदा हुआ। ऐं रस्ता रोड जेके आहिनि एतिरा कोन हूंदा हुआ, इहे रस्ता रोड जेके आहिनि, हाणे आम गाॾी निकितो आहे, हींअर हर घर में स्कूटर बि थो, ओॾी महिल माण्हू तयारु थी हुन वटि माना फौरन रसण जो कोशिशि कंदो हो, तयारु थी माण्हू सफ़र में, सफ़रनि जा मसइला हूंदा हुआ, पोइ का सफ़र डिघो हूंदो हो, को सफ़र छोटो हूंदो हो, उन जे लाइ पोइ उन माण्हूअ जे लाइ ही निशानी ॾियारे मोकिलींदा हुआ त हीअ कमु जेका आहे, हिन जे लाइ असांजो जेको आहे सो हाणे असां जली वियासीं, सड़ी वियासीं, असांजो मसइलो फटाफट अची हल कयो, या कंहिं चङे ॾे चई मोकिलींदा हुआ, कंहिं वॾेरे ॾे मसइलो त जेके माना उहे निशानियूं उन ॻंढड़ी में ॿधे ॾींदा हुआ त उहे माण्हू त हू सम्झी वेंदो हो, ऐं उन में उहे माण्हू ईमानदार हूंदा हुआ, हुनखे जेको सो वञी विच में न को गुम कंदो, न कीअं हुन उमानत में ख़यानत कंदो हो, फौरन हुनखे पहुचाईंदो हो। हक़ीक़त हीअ आहे त उनखे इहा जॾहिं शइ वञी मिलंदो हो, हू इहो ई सोचींदो हो त हिन जे लाइ मूंखे जल्दी में जल्दी मूंखे उथणो आहे, जल्दी में जल्दी ही कमु मूंखे करिणो आहे, छाजे करे त सम्झ हूंदा हुआ, अॻे माण्हू सम्झू हूंदा हुआ, उञाणनि में माण्हू सम्झी वेंदा हुआ, पोइ ही उञाणियूं हुयूं, उन्हनि में माण्हू पोइ सम्झी वेंदा हुआ, फटाफट माण्हू उथी उन कम जे लाइ तयारी वठंदा हुआ।
पोइ का सफ़रनि जा पंध हूंदा, कॾहिं का सफ़र छोटो हूंदो, का सफ़र जो डिघो सफ़र हूंदी। दोस्तों ही जेको असांजे वीडियो शेयर कयो, लाइक कयो, जीअं तव्हांखे पसंदि आयो हुजे त महिरबानी। ऐं नेक्स्ट वीडियो लाइ इंतज़ारु करंदो।